नाज़रीन, कादरपुर मां 13 ॾींहं अॻु अगवा दाड़ियल हथां मुबैना तौर अगवा थियल नौजवान बाज़ियाब थी वियो आहे। ब्रेक न्यूज़ कंदासीं। कादरपुर खां 13 ॾींहं अॻु दाड़ियल हथां मुबैना तौर अगवा थियल नौजवान बाज़ियाब थी वियो आहे। पुलिस पारां नौजवान इरफान शेख खे मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कादरपुर खां 13 ॾींहं अॻु दाड़ियलनि हथां मुबैना तौर अगवा थियल नौजवान बाज़ियाब थी वियो आहे। पुलिस पारां नौजवान इरफान शेख खे मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, 13 ॾींहं अॻु दाड़ियलनि हथां मुबैना तौर अगवा थियल नौजवान बाज़ियाब थी वियो आहे। पुलिस पारां नौजवान इरफान शेख खे मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। कादरपुर में 13 ॾींहं अॻु दाड़ियलनि हथां मुबैना तौर अगवा थियल नौजवान बाज़ियाब थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर ज़फ़रुल्ला भुट्टो। जी ज़फ़रुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही 13 ॾींहं अॻु कादरपुर भरिसां आमदर सुंदराणी थाणे जी हद आहे। जानण वास्तो मां नौजवान मुबैना तौर अगवा थी वियो हो। 13 ॾींहं गुज़रण बाद अॼु जेको आहे आमदर सुंदराणी पुलिस जेको आहे नौजवान खे बाज़ियाब कराए वरितो आहे। पुलिस ॿुधायो आहे त कादरपुर जे कचे वारे इलाइक़े में ॾोहार सां मुक़ाबिलो थियो आहे, जे दौरान जेको आहे मुगवी खे बाज़ियाब करायो वियो आहे, जॾहिं त मुगवी जे घर पहुचण ते जेको आहे घर में ख़ुशी जी लहर आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़न, कादरपुर खां ज़फ़रुल्ला भुट्टो तफ़सील ॾिना आहिनि।